तो असां जेका मैट्रिक्स जी एडिशन में सीखीसीं, सबट्रेक्शन में सीखीसीं। उन एडिशन ऐं सबट्रेक्शन खां पोइ असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे असांजे स्केलर मल्टीप्लिकेशन ऑफ मैट्रिक्स, माना मैट्रिक्स जी जेका असां स्केलर मल्टीप्लिकेशन कीअं कंदा आहियूं। हाणे दोस्तों उहा स्केलर मल्टीप्लिकेशन कीअं थींदी आहे त माना स्केलर मां मतिलबु हूंदो आहे त माना कंहिं बि अंग जी जेको आहे त असां मल्टीप्लिकेशन कयूं मैट्रिक्स सां। हाणे अचो ॾिसूं दोस्तों उहा कीअं थींदी। मसलन हिकु असांजो अंग आहे 5, ठीक है दोस्तों, 5 अंग असांजो ऐं ॿियो हिकिड़ो असांजो मैट्रिक्स आहे ए। ठीक है दोस्तों, मैट्रिक्स हिकिड़ो असांजो ए मैट्रिक्स आहे, ॿियो असांजो अंग आहे 5। त हाणे इन ॿिन्ही जेका असांजी स्केलर मल्टीप्लिकेशन कीअं थींदी अचो ॾिसूं। मसलन हाणे दोस्तों असांजे ए जेको मैट्रिक्स आहे उन जा जेके असांजा एलिमेंट्स आहिनि, मसलन मां चवां थो 4 5 6 10 7 5 4 3 ऐं 2। ठीक है दोस्तों, हाँ छा है त जेकॾहिं मूंखे 5 मल्टीप्लाई करणा हुजनि, 5 जी छा करणी हुजे स्केलर मल्टीप्लिकेशन करणी हुजे ए मैट्रिक्स सां, त पोइ मां छा कंदुमि त अचो दोस्तों त माना हे 5, हाणे ए जेको असांजो मैट्रिक्स आहे उहो आहे 4 5 6 10 7 5 4 3 ऐं 2। ठीक है दोस्तों, हाँ ये जेके असांजा 5 आहिनि त इहे जेके 5 आहिनि असां हिन मैट्रिक्स सां दोस्तों छा में आहिनि स्केलर मल्टीप्लिकेशन में। ठीक है दोस्तों, त हाणे स्केलर मल्टीप्लिकेशन असां कीअं कंदा आहियूं त हे जेके असांजा 5 आहिनि हिन सॼे मैट्रिक्स सां छा कंदासीं ज़र्ब करींदासीं। माना हे जेके असांजा 5 आहिनि हे 5 हिन सॼे मैट्रिक्स सां छा कंदासीं असां ज़र्ब कंदासीं। ठीक है दोस्तों, हे जेके असांजा 5 आहिनि दोस्तों त हे 5 सॼे मैट्रिक्स सां असां छा कंदासीं ज़र्ब कंदासीं। ईअं खनि सम्झो त हर हिकु एलिमेंट सां, माना मैट्रिक्स जो जेको हर हिकु असांजो एलिमेंट आहे उन हर हिकु एलिमेंट सां छा कंदासीं ज़र्ब कंदासीं। हाणे 5 जेको आहे मां 4 सां ज़र्ब कंदुमि त 5 ज़रबिया 4 5 ज़रबिया 5 6 ज़रबिया 5 5 ज़रबिया 10 5 ज़रबिया 10 ऐं 5 ज़रबिया 7 5 ज़रबिया 5 5 ज़रबिया 4 5 ज़रबिया 3 ऐं 5 ज़रबिया 2। ठीक है दोस्तों, त माना स्केलर मल्टीप्लिकेशन में छा कंदा आहियूं, जेको असांखे अंग ॾिनल हूंदो आहे उहो अंग असां मैट्रिक्स जे हर हिकु एलिमेंट सां छा कंदा आहियूं ज़र्ब कंदा आहियूं। ठीक है दोस्तों, त हाणे हिन जो जेको जवाबु थींदो 5 चौको 20 5 पंजा 25 5 छका 30 5 ॾह 50 7 पंजा 35 5 पंजा 25 5 चौको 20 5 त्रिकी 15 5 ॾूं 10। ठीक है दोस्तों, हाणे हे जेको असांजो नओं मैट्रिक्स ठहियो, माना ज़र्ब करण खां पोइ असांजो जेको नओं मैट्रिक्स ठहियो असांजो हे ठहियो। ठीक है दोस्तों, त हाणे असां स्केलर मल्टीप्लिकेशन में छा कंदा आहियूं त जेको असांखे अंग गिवन हूंदो आहे उहो असांखे ज़र्ब करणो हूंदो आहे मैट्रिक्स सां। हाणे उहो अंग असां छा कंदा आहियूं मैट्रिक्स में जेके असांजा एलिमेंट्स गिवन हूंदा आहिनि हर हिकु जेको आहे एलिमेंट सां असां उहो अंग ज़र्ब कंदा आहियूं। ठीक आहे दोस्तों।